नाज़रीन, सिंधड़ी खां सां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सहाफ़त जे आज़ादी जे आलमी ॾींहं ते सिंध अंदर क़त्ल थियल सहाफ़िन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं सहाफ़िन मथां थींदड़ कूड़ा केस तोड़े तशद्दुद ख़िलाफ़ सिंधड़ी प्रेस क्लब जे सहाफ़िन अज़ीज़ सागर, असद शर, मंज़ूर अहमद, शाहजहां शर, नबी बख्श, जमील कुंभार ऐं ॿियनि एहतजाज कंदे बांह ते कारियूं पटियूं ॿधी आज़ादी सहाफ़त जा नारा हणंदे हिननि मुतालबो कंदे चयो त सहाफ़त जे हवाले सां दुनिया में पाकिस्तान हसास तरीन मुल्क आहे। हिन में सिंध सहाफ़िन लाइ मुक़्तलगाह बणियल आहे। सहाफ़ी अजय लालवाणी, अज़ीज़ मेमण, महमूद सुल्तान चांडियो, ज़ुबैर मुजाहिद जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थिया। हिननि मुतालबो कयो त सहाफ़िन जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, कूड़ा केस ख़त्म कया वञनि ऐं शहीद सहाफ़िन जे वारसनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। अजय लालवाणी क़ातिल गिरफ़्तार कयो।